कभी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। कोयटा में खारान चीफ चौक ते बम धमाको थियो आहे। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। अव्हां ताईं ख़बर पहुचाई पिया। रेस्क्यू टीमूं ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। कोयटा में खारान चीफ जे चौक ते बम धमाको थियो आहे। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। रेस्क्यू टीम ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कियो आहे। कोयटा जे इलाइक़े खारान चीफ चौक ते बम धमाको थियो आहे। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। रेस्क्यू टीमूं ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कियो आहे। कोयटा में अव्हांखे ख़बर ॾियूं पिया। खारान चीफ चौक ते बम धमाको थियो आहे। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। आगाह कयूं पिया। कोयटा जे इलाइक़े खारान चीफ चौक ते बम धमाको थियो आहे। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। रेस्क्यू टीमूं ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कियो आहे। तफ़सील वठंदासीं कोयटा में आज़ाद बलोच खां। आज़ाद, आगाह कजो। जी बिल्कुल बिशारत ही कोयटा बलोचिस्तान के इलाके खारान के चीफ चौक वटि ज़ोरदार बम धमाको थी है। धमाके के नतीजे में 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी विया आहिनि। इतला मिलत ते रेस्क्यू टीमूं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल खारान मुंतक़िल करायो। सिक्योरिटी फोर्स इलाइक़े के कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू कर ॾिनी है। पुलिस जो चवणु आहे बम मोटरसाइकिल में निसब थियल हो। धमाके की सिक्योरिटी फोर्स जा एहलकार जांच करे रहिया आहिनि। जी ठीक है आज़ाद, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।